माशाल्लाह जो महराज जेको आहे सो रोज़ो रखियो आहे, रोज़े जे खुलण जी तयारी करे पियो। तव्हांजे दुआउनि जी सख़्तु ज़रूरत आहे। अल्लाह साईं करे महराज ॾाढो सुठो मुंहिंजो पुटु आहे ऐं माशाल्लाह रोज़ा बि रखण जी ज़िद मुसलसिल तयारियुनि में हुयो। रोज़ो रखियो थी अॼु माशाल्लाह ऐं अल्लाह साईं क़बूल करे। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे बचे जे लाइ ऐं मुश्तबा हुन सां गॾु वेठो आहे लाइ दुआऊं घुरो, असांजे लाइ दुआऊं घुरिजो। अल्लाह साईं असांखे नसीब करे चङाईअ जा कम, भलाई जा कम, इंसानियत जा कम ऐं पंहिंजे मज़हब ऐं दीनी कम ऐं समाज जे सुधारे जा कम, ईमानदारीअ जा कम। अल्लाह साईं महराज खे बि तरक़ी ॾियारे। माशाल्लाह पढ़े बि अथो। मूं हुनखे चयो आहे त पोज़ीशन जी ॻणती न कर, पंहिंजी पढ़ाईअ ते तवजो ॾे। माशाल्लाह सुठी ड्राइंग करे थो, पढ़े थो। पोइ बि तव्हांजे सख़्तु ज़रूरतनि जी दुआउनि जी ज़रूरत आहे, सख़्तु दुआउनि जी ज़रूरत आहे। अल्लाह साईं तव्हांखे पंहिंजे ईमान में रखे। अल्लाह साईं असां सभिनी जी दुआऊं क़बूल करे। अस्सलामु अलैकुम।